मांझंद बासण पीरसन औरत हलीमा ब्रोही हाजी मेमण बासर खिलाफ दहण पुलिस क्लब पहुंची विया। इन मौके ते पीरसन औरत हलीमा ब्रोही ॿुधायो त बासर हसन ब्रह्माणी संदन जीवन जंजाल करे छॾियो आहे। संदसि मिल्कियत ते कब्ज़ो लाइ खेनि मारण जूं धमकियूं पियो ॾे। थाणे ते वियासीं, माना चङा जेके आहिनि उन्हनि वटि दायोसीं, पर हिन खे केरु बि कुझु कोन थो चवे। पैसा ॾियो वरियो न ई सही जेको सो घेरे थो असांखे, ऐं धमकियूं। हाणे त उहो ठहियो पियो धमकियूं त मारण जूं, हुतां मेमण खे हितां असांखे। मुंहिंजो मुड़ुसु बीमार, उहो हलण खां वॾो, ऐं अकेली जहिड़ी रनज़ाल, नंढा बच्चा केॾां वञा। इन मौके ते हाजी मेमण पिणु दाहींदे चयो त हसन ब्रह्माणी खेनि बिला जवाज़ तंग करे रहियो आहे। प्लाट जा कागज़ बि हुन वटि मौजूदु आहिनि। एडीसी कमिश्नर ऐं कोर्ट सगोरी में कूड़ो थियण बाद भत्तो घुरी रहियो आहे। और चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी जाम शरीबन खे अपील कई त बासर हसन ब्रह्माणी खिलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।